नवाज़ अली नयाज़ जाफ़री। सिंध जो मशहूरु शाइर नवाज़ अली नयाज़ जाफ़री वलद मोहम्मद आचर जाफ़री संदसि जनमु 18 अक्टूबर 1892 ते लाड़काणे में थियो। शुरूआती तालीम लाड़काणे मां हासिलु कयईं। मैट्रिक शिकारपुर मां कयऊं। तालीम मुकमल करण खां पोइ दर्स तदरीस जो कमु शुरू कयऊं। हीउ पंहिंजे दौर जो बहितरीनु उस्तादु हुयो। कुझु वक़्तु जेल्स खाते में जेलर ऐं पोइ मुख़्तियारकार बि थियो। नवाज़ अली न्याज़ जाफ़रीअ जो शुमारु सिंध जे वॾनि शाइरनि में थिए थो। हिन क्लासिकल सिन्फ़ काफ़ी बि चई आहे। सिंधी ॿोलीअ सां गॾु फ़ारसी सिराइकी ऐं उर्दूअ में बि शाइरी कई अथईं। हिन आम शाइरीअ सां गॾु मज़हबी शाइरी हमद नात वग़ैरह बि चई आहे। संदसि शाइरी प्राइमरी खां वठी मास्टर्स ताईं मुख़्तलिफ़ निसाबी किताबनि में शामिलु आहे। संदसि शाइरी सादिक अली आदा परवीन सिंगार अली सलीम समेत मुख़्तलिफ़ फ़नकारनि ॻाई आहे। छॾे विया मूंखे ग़ुरबत में ज़मी वारा ज़मा वारा, ॾिसी मूंखे सितारा पिणु खिलनि था आसमां वारा। सिंध जो ही तमामु वॾो शाइर 12 नवंबर 1959 ते वफ़ात करे वियो। वफारज़ा, इबरत न्यूज़, हैदराबाद।